You are watching 2 p.m. Bulletin. आसिफात ड्रोन हमलो ऐं वज़ीर आज़म जी आसिफ ज़रदारी खे बंदूक वारी धमकी बर्दाश्त खां ॿाहिरि पीपी चेयरमैन ISI ऐं एजेंसीज़ खां आसिफा भुट्टो ज़रदारी खे ड्रोन लॻण वारे मामले जी जांच जो मुतालबो करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त इमरान ख़ान असांखे ज़िंदगी ऐं मौत जूं धमकियूं ॾिए थो त पोइ पाण बि बर्दाश्त करे। आउं इहो कंदुसि जो तव्हांजा ईंदड़ नसल बि यादि रखंदा। बंदूक हलाइण ॼाणूं था पर कॾहिं इस्तेमालु नाहे कई। हुक्मरान सम्झनि था त डिॼी वेंदासीं, असां ॿार नाहियूं। इमरान ॼाणी वठे त असांजी रगुनि में शहीदनि जो रतु आहे। सेंट्रल पंजाब वेंदे आसिफा ते ड्रोन हमिलो थियो। न्यूज़ चैनल जे मालिक ऐं इंतिज़ामिया लिखत में मुआफ़ी वरिती आहे। असांखे हुकूमत ते एतमाद नाहे। ISI ऐं एजेंसीज़ ड्रोन हमले जी जांच कराइनि। बिलावल तरफ़ां वज़ीर आज़म जी तक़रीर ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जो ऐलान। वज़ीर आज़म इमरान ख़ान खां पोइ सदर आरिफ अलवी बि ऑपोज़िशन जे निशाने ते गॾियल ऑपोज़िशन सदर जे मुवाख़ज़े जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रीअनि जो चवणु आहे त ऑपोज़िशन इत्तफ़ाक़ कयो आहे त बेएतमादी रिथ जी कामयाबी बाद सदर आरिफ अलवी जे मुवाख़ज़े लाइ रिथ पेश कई वेंदी। नए सदर लाइ नाला तजवीज़ करण बाबति आसिफ अली ज़रदारी ऐं मौलाना फज़ल रहमान ते ॿधल 2 रुकनी कमेटी क़ाइमु। तइ थी वियो त नओं सदर PP ऐं JUIF जो हूंदो। वज़ीर आज़म तरफ़ां बेएतमादी रिथ जो असर घटाइण ऐं इतिहादनि जी हिमायत वठण लाइ पंजाब में वॾी उथल पुथल जा इम्कान। ज़रीअनि मूजिबि वज़ीर आज़म इमरान ख़ान उस्मान बोज़दार खे हटाइण जो फ़ैसिलो करे वरितो। नए वॾे वज़ीर लाइ नाला तजवीज़ करण बाबति कमेटी क़ाइमु। वज़ीर आज़म इमरान ख़ान बनीगाला में सीनियर अॻवाननि सां मुशावरत बाद लाहौर पहुची वियो। ज़रीअनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म लाहौर में पंजाब जे अहम तब्दीलियुनि जे हवाले सां मुलाक़ातूं कंदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां इस्लामाबाद में पार्टी जे असेंबली मेंबर्स जे मान में मांझांदो। PP जी क़यादत मेंबर्स खे बेएतमादी रिथ बाबति थियल फ़ैसिलनि जे हवाले सां एतमाद में वरितो। PP जे मेंबर्स खे बेएतमादी रिथ जे मौक़े ते इस्लामाबाद में ई मौजूदु रहण जी हिदायत। PP क़यादत वॾे वज़ीर मुराद अली शाह खे PTI जे रुठल इतिहादी GDA सां ॻाल्हियुनि जो टास्क ॾेई छॾियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां पीर पागारे सां फ़ोन ते राब्तो। ऑपोज़िशन जी बेएतमादी रिथ में हिमायत सूदो ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। ज़रीअनि जो चवणु आहे त वॾो वज़ीर मुराद अली शाह इस्लामाबाद मां वापसी बाद पीर पागारे सां मुलाक़ात कंदो। हुकूमत तरफ़ां असेंबली में बेएतमादी रिथ ते वोटिंग दौरान D चौक ते एहतजाज जो ऐलान। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त बेएतमादी रिथ नाकाम थियण बाद फ़तह जो जश्न मल्हायो वेंदो। शुक्र आहे जो ऑपोज़िशन चवे थी त एम्पायर न्यूट्रल आहे। बेएतमादी में हाराइण खां पोइ बि पंहिंजे बयान ते क़ाइमु रहिजो। MQM खे सुञाणा थो उहा हुकूमत सां गॾु हूंदी। मुत्तहिदा पाकिस्तान जो वफ़द बि अॼु इस्लामाबाद में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करे रहियो आहे। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी अॻवानी में 5 रुकनी वफ़द सां मुलाक़ात दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी बि मौजूदु हूंदो। मुलाक़ात दौरान बेएतमादी रिथ में ऑपोज़िशन जो साथ ॾियणु सूदो ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थियूं।
सुप्रीम कोर्ट अयाज सादिक केस में वज़ीर आज़म इमरान खान के नोटिस जारी करे छॾिया। NA 122 ते कामयाबी कलदम करार ॾियण ख़िलाफ़ अपील ते ॿुधणी दौरान अयाज सादिक चयो त डीसीट थियण खां पोइ बि खोड़ चूंडूं खटियूं अथमि। असल मसइलो तक ते मूं ख़िलाफ़ तासुर पैदा करणु आहे। हथ के इज़त जो केस त सालनि खां हले थो, मुंहिंजी साख जो मामिलो आहे। इमरान खान मां ॿियो कुझु नथो चाहियां। चीफ जस्टिस चयो त इमरान खान जो मौक़िफ़ ॿुधण बाद फ़ैसिलो कंदासीं। केस ॿुधणी लाइ जल्द मुक़ररु कयो वेंदो। अदालत वज़ीर आज़म, इलेक्शन कमीशन ऐं नादरा खे नोटिस जारी करे छॾिया। ऐं अमीर बबर सां पसंदि जो परिणो करण तां माइट मारणु घुरनि था। माइटनि खे अपील आहे त सुकून सां ज़िंदगी गुज़ारणु ॾियो। नौशहर फिरोज़ी अदालत मां मुबैना अग़वा खां बची वियल नारी जो मुड़ुस सां गॾु वीडियो बयान साम्हूं अची वियो। आमना उमराणी जो चवणु आहे त माइटनि अमीर खे मुंहिंजो संग ॾियण खां इनकार कयो, जंहिं बाद घरां निकिरी साणस अदालत में शादी कई। नारी तरफ़ां आला इख़्तियारनि खे तहफ़ुज़ जी अपील। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस हवाले ॾियूं, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां। This transmission is brought